सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न पारां जस्कम चेयरमैन सनान कुरैशी समेत जस्कम जे मरकज़ी क़यादत डिवीज़न अॻवान इलाही बुक ऐं समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ बरिया टाउन ऐं ॿियनि शहरकारी जे मेगा रिथाउनि ख़िलाफ़ सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सारंग जोई, सिंध सुजागी मज़दूर फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र यासीन जुलण, सिंध सुजागी फोरम कराची डिवीज़न जे फिनांस सेक्रेटरी ज़ाहिद खोसे, जस्कम GMS काउंसिल जे मेंबर इशफाक मेमण, SUP कराची डिवीज़न जे नायब सदर मुनीर मक्सी, जेसन महाज रियाज़ चांडी कराची डिवीज़न जे सदर शौकत सुमरे, सिंध इंडिजेंस राइट्स अलायंस जे सीनियर साथी जान मोहम्मद ख़ास के लिए ॿियनि जी अॻवानी में फुहारा चौक खां रैली कढी कराची प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़नि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खंयल हुआ, जिन ते जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे आज़ादु कयो, जस्कम जी मरकज़ी क़यादत खे आज़ादु कयो, जस्कम अॻवान इलाही बुकक ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो, सिंध हुकूमत जी आमरियत नामंज़ूर जहिड़ा नारा लिखियल हुआ। इन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते 6 जून ते बहिरिया टाउन ॾाढो सुपर हाईवे ते सिंध जे शूर सिंध जे वालार कंदड़ रिथाउन धारी आबादगारी ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज करे सिंध हुकूमत ऐं मलिक रियाज़ ऐं बहिरिया टाउन इंतजामात जूं वायूं बताल करे छॾियूं, जे सबबि उन्हनि बोखला जी पुरअमन धरणे खे सबूताज करण लाइ पंहिंजी मिल्कियतुनि खे पाण बाहि ॾेई पाण भञ कराए उन जे जवाज़ में पुरअमन धरणे मथां ॻुड़ा आणींदड़ गैस जा गोला हणंदे ऐं लाठीचार्ज कई ऐं सवनि जे तइदाद में क़ौमी कारकुन खे गिरफ़्तार कयो। हुन चयो त हू आमिरत जे इन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे क़ौमी क़यादत समेत समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी जी घुर था कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk